अपडेट कयूं पिया कि बदीन खां बदीन शहर जे बाईपास ते एसी कोच मोटरसाइकिल सवारनि मथां चढ़ी वई। नतीजे में पीउ पुट मौके ते फोत। तफ़सील मूजिब मिठी थरपारकर खां वेंदड़ कराची एसी कोच बदीन बाईपास ते ॻोठ करीमबख्श जमाली वटि ॻोठ बचल पठाण खां बदीन ईंदड़ पीउ पुटनि जे मथां चढ़ी वई, जंहिंजे नतीजे में 55 वरियनि जो रब ॾिनो सिंधी पठाण ऐं संदसि 20 साला नौजवान पुट इरफान अली पठाण एसी कोच हेठां अचण जे सबबि चिबाट जी फौत थी विया। वाक़े खां पोइ ड्राइवर मौके तां फरार थी वियो, जंहिंखां पोइ ॻोठाणनि बाईपास ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो। बदीन मॉडल पुलिस मौके ते पहुची रस्ते ते पियल लाश खणाए इंडस अस्पताल बदीन पहुचायो ऐं एसी कोच खे तहवील में वठी बदीन थाणे ते बीहारे वधीक जांच करे रही आहे। जिन ते ॻोठ बचल खान पठाण में हिक घर जे ॿिनि माण्हुनि जो लाश पहुचण ते घर में कोराम मची वियो। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।